अञा ताईं सरकारी नौकरीअ जे आसरे ते वतो पिया कुतनि जा पुछंबा पींदा। असां धंधो छो कयूं? असां पढ़ियल आहियूं। जेसि ताईं सरकारी नौकरी न मिलंदी तेसि ताईं कबूतर उॾाए मिड़े वक़्तु पास कंदासीं। बिल्कुलु, कापी करे पास थियासीं त छा थियो? असांजा मुतालबा पूरा न थिया त हुकूमत ख़िलाफ़ धरणा हणंदासीं। असुल टीन तपाए ट्रामो कंदासीं। टीन तपाए न, धरती टपाए तामो कंदासीं। हा उहो ई। असां सरकारी नौकरीअ लाइ पंहिंजा घर खपाए ॾोकड़ भरिया आहिनि। हराम जा पैसा आहिनि छा? अड़े कबूतर बाज़ भूख इहा कहिड़ी तालीम आहे जेका रुगो सरकारी नौकरीअ लाइ हासिल कई अथव, जो मिल्कियतूं विकिरो करे रिश्वत ते नौकरियूं पिया वठो। अड़े दुनिया में जेकी इंसान कामयाब थिया आहिनि तिन सरकारी नौकरियूं कोन कयूं, नंढनि नंढनि कारोबारनि मां मथे चढ़िया आहिनि। तव्हांखे बि ईअं करणु घुर्जे, असुल बिना कंहिं देर जे। ॿुधो कोन अथव त उत्तम खेती, वधंदड़ वापार, हुनुर बादशाह ऐं नीच इहा नौकरी। सही आहे, पर सरकारी नौकरी जहिड़ी अयाशी किथे? नीच आहे त छा थियो? पघार त घर वेठे मिलंदी न, ऐं थोरी घणी रिश्वत बि। अड़े छो अची सरकारी इदारनि पंहिंजे ऐं पंहिंजे क़ौम जे मुस्तक़बिल जी तबाही जे पुठियां हथ धोई पिया आहियो निभागा? ओड़ा पहिरीं ॻाल्हि इहा त असीं हथ धोयूं कोन। ऐं त वेंजंदो बि न आहियां। ॿी ॻाल्हि त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? जे असांखे सरकारी नौकरी मिली पई त क़ौम ऐं सरकारी इदारनि जो असां ठीको खयूं आहे छा? पोइ भूख क़ौम ऐं क़ौमी इदारनि जूं तक़दीरूं हिक ॿिए सां जुड़ियल हूंदियूं आहिनि, ऐं जेको पढ़ी पवंदो त हुनखे सरकारी नौकरी मिले छा भला? सिंध में किरोड़े नौजवान आहिनि, एतिरियूं सरकारी नौकरियूं किथां ईंदियूं? ॾे मां गिव हिम फेस। पर पंहिंजे कारोबार लाइ पैसा किथां ईंदा? अड़े घर माल मता ज़मीनूं खपाए रिश्वत ॾेई नौकरी वठो था, बाक़ी उन्हनि पैसनि मां कारोबार करण ते टीअड़ जो तप थो चढ़े। ॾाढा कारोबार एतिरो सवलो हुजे हा, हर को कारोबारी न हुजे हा। पंहिंजा घर छॾे वतूं परदेस में दरबदर थींदा। अड़े निभागा धारिया पंहिंजा घर बार छॾे हज़ारे मील सफ़र करे कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, उमरकोट, दादू, जेकमाबाद, शिकारपुर, घोटकीअ में हथे खाली अची तव्हांजी धरतीअ ते तव्हांजे साम्हूं पंहिंजा कारोबार करे किथां खां किथे पहुची विया। तव्हां आहियो जो पंहिंजे घर खां रुगो 200-300 किलोमीटर परे था निकिरो त उहो वरी परदेस थी थो वञे।